अस्सलामुअलैकुम नाज़रीन, केटी न्यूज़ में भलीकार माया काजी राबेल ऐं मां यहाँ सभाबड़ो। हेडलाइंस हमारे ॾिठी बुलेटिन में वाक़े आम ख़बर ॾियूं त इलेक्शन कमीशन तहरीक इंसाफ जे 35 मेंबर्स खे डिनोटिफाई करे छॾियो आहे। तक खाली करार ॾिना विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया नोटिफिकेशन जारी कयो वियो। स्पीकर जे मोकिलियल इस्तीफ़ाउनि वारी समरी ते कानून मूजिब अमल करे फौरी तौर 35 मेंबर्स खे डी नोटिफाई कयो पियो वञे। इलेक्शन कमीशन पारां चयो वियो इलेक्शन कमीशन KPK जे 16 क़ौमी असेंबली तकनि खे ख़ाली करार ॾेई छॾियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो। पंजाब जा 15 तक ख़ाली करार ॾिना विया। मख़सूस सीट्स ते कामयाब 4 औरत MNAs जूं बि सीटूं ख़ाली करार ॾिनियूं वियूं आहिनि। अपडेट कयूं त इलेक्शन कमीशन तहरीक इंसाफ जे 35 मेंबर्स खे डी नोटिफाई करे छॾियो आहे। तक खाली करार ॾिना विया आहिनि। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। स्पीकर जी मोकिलियल इस्तीफ़ाउनि वारी समरी ते कानून मूजिब अमल करे फौरी तौर 35 मेंबर्स खे डिनोटिफाई कयो पियो वञे, इलेक्शन कमीशन चयो आहे। इलेक्शन कमीशन KPK जे 16 क़ौमी असेंबली तकनि खे ख़ाली करार ॾेई छॾियो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KT न्यूज़ रिपोर्टर इब्राहिम कुंभर। जी इब्राहिम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, क़ौमी असेंबली जे स्पीकर अॼु सुबुह ई इलेक्शन कमीशन खे तहरीक इंसाफ जे वधीक 20 मेंबरनि जो इस्तीफ़ाऊं जेको सो मंज़ूरी खां पोइ समरी मोकिली हुई ऐं इलेक्शन कमीशन उन ई समरी जी मंज़ूरी ॾींदे 20 मेंबरनि खे डी नोटिफाई करे छॾियो आहे ऐं 20 मां जेके 31 मेंबर आहिनि उहे जनरल सीटुनि ते कामयाब थिया हुआ। पंजाब ऐं KPK मां उन्हनि जा जेके से तक ख़ाली करार ॾिना विया आहिनि, जंहिं मख़सूस सीटुनि ते 4 जेके से औरत MNAs हुयूं उन्हनि जूं सीटूं इलेक्शन कमीशन ख़ाली करार ॾिनियूं आहिनि। हिन में 16 जेके आहिनि उहे ख़ैबर पख्तूनख्वा जा MNAs आहिनि जेके मुख़्तलिफ़ तकनि तां उन्हनि जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर करे उन्हनि खे डी नोटिफाई कयो वियो आहे। जॾहिं त पंजाब मां जेके क़ौमी असेंबली जे 15 MNAs उन्हनि खे डी नोटिफाई कयो वियो इलेक्शन कमीशन, जिन में जेके पंजाब जा अहम मेंबर आहिनि उनमें खुसरो बख्तियार, फ़ख्र, इमाम अमजद खान, आमिर कियानी, खुरम शहजाद, ताहिर इक़बाल ऐं ॿिया शामिल आहिनि। जॾहिं KPK जा मेंबर शेर अकबर, जुनैद अकबर, महबूब शाह, सबुकतुल्ला, हैदर खान, गुलदाद खान शामिल आहिनि। जॾहिं 4 औरतुनि जिन खे इलेक्शन कमीशन डी नोटिफाई कयो आहे ऐं 4 जेके तहरीक इंसाफ जे मख़सूस सीटुनि ते कामयाब थियल औरतूं हुयूं उन्हनि में अंदलीब अब्बास, आसमा हदीद, मलिका बुखारी ऐं मुनवरा बीबी शामिल आहिनि। इन्हनि समूरनि 20 मेंबरनि खे इलेक्शन कमीशन कानून मुताबिक़ जेको डी नोटिफाई कयो आहे। जी इब्राहिम कुंभर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।